प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। हसन टेलर, येसु हिफ़ाज़त करे थो। तव्हांजी हालत तमामु ख़राब लॻी रही आहे। पंहिंजी वसियत लिखण शुरू करियो। तव्हां घणो वक़्तु ज़िंदा न रहंदा। मां ज़िंदा रहंदसि। मां घणे वक़्त ताईं ज़िंदा रहंदसि। खुदा वटि मुंहिंजे लाइ कमु आहे चीन में। ख़ैर, जेकॾहिं मां मरी बि वञा त बि मां येसु सां गॾु रहंदसि ऐं मूंखे उनजो इंतज़ारु रहंदो। हसन टेलर हिकु शख़्स जी लाश खे ॾिसी बीमार थी वियो। हू जेको तमामु खौफ़नाक बुखार में मरी वियो हो। कंहिंखे बि लॻी न रहियो हो त हसन बची सघंदो, पर येसु उनजी हिफ़ाज़त कई। हसन पंहिंजी दवान जी तालीम जारी रखी, छो त संदसि मिशनरी कम लाइ चीन में उनजी ज़रूरत हुई। 19 सेप्टेम्बर 1853 हू हिकु ॿेड़ी ते रवानो थियो, जंहिंजो नालो हो डमफ्राई। ऐं हू समुंड पार करे इंग्लैंड खां चीन रवानो थी वियो। जॾहिं हिकु तमामु ख़राब तूफ़ान आयो त हुननि ॿेड़ी खे महफ़ूज़ जॻह ते खणी वञणु चाहियो। छोलियुनि में लॻी रहियो हो त ॿेड़ी ऐं ॿेड़ी ते मौजूद सभु माण्हू ॿुॾी वेंदा, पर ज़ोरावर येसु उन्हनि जी हिफ़ाज़त कई ऐं उन्हनि खे ॿुॾण न ॾिना। ॿी दफ़ा ईअं थियो त हवा बिल्कुलु बंदि थी वई। बादबान बिल्कुलु लटकजी विया। साॻिए वक़्तु हिकु तेज़ छोली उन ॿेड़ी खे धिके हिकु पथरीली किनारे में वञी फसाए छॾियो। कप्तान हार मञी छॾी। हीअ असांजी पछाड़ी आहे। हाणे असां वटि को ॿियो रस्तो न आहे। हिकु कमु पाण करे सघूं था। उहो छा? पाण दुआ करे सघूं था ऐं खुदा खां दरख़्वास्त करे सघूं था त हू हवा मोकिले। हसन टेलर दुआ कई ऐं खेसि यकीन हो त खुदा उन्हनि जी मदद ज़रूर कंदो। वॾे बादबान खे छॾे ॾियो। छा बेवकूफ़ी आहे? खुदा ज़रूर हवा मोकिलींदो। ही तमामु मज़ाक वारी ॻाल्हि आहे। मां उन वक़्तु यकीन कंदसि जॾहिं उहो थींदो ॾिसंदसि। येसु पंहिंजो बचाईंदड़ हथ डमफ्राइज़ ॿेड़ी जी तरफ़ वधायो। हू शंघाई जे मक़ाम ते वञी पहुता ऐं लंगर फिटा करे छॾिया। हसन ख़ुशी सां नारा हया जॾहिं हुन चीन जी ज़मीन ते कदम रखियो। हुते हू चीनी माण्हुनि खे उन बचाईंदड़ जे बारे में ॿुधाइण चाहींदो हो। तंहिं करे हुन उन्हनि जी ॿोली सिखी हुई। ही हिकु मुश्किल कमु हो। अक्सर हुन जी ज़बान तमामु थकिजी वेंदी हुई। सर जीसू आयो, ज़ा शैन शिंग काउसुओ। ही सभु ईअं लॻी रहियो हो ॼण केतिरा ई चीनी उन इंतज़ार में हुआ त को अची ऐं उन्हनि खे येसु जे बारे में ॿुधाए, पर हुन खे ऐं संदसि साथियुनि खे हर जाइ ते ख़ुशी सां क़बूल न कयो वियो। तोंगशो न वञो, उते जा माण्हू बुरा आहिनि। इहे तव्हांखे मारे छॾींदा या वरी कैद में विझंदा। जेकॾहिं माण्हू बुरा आहिनि त असांखे उते ज़रूर वञणु घुर्जे। उन्हनि खे येसु जी ज़रूरत आहे। कुछ थी रहियो हो। मां ईंदड़ ड्रामे में तव्हांखे हुन सभु जे बारे में ॿुधाईंदसि। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।